अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। मां आहियां सतकुरशी तव्हांजो पंहिंजो। तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं तव्हांजे भले लाइ। हीअ जेका तव्हां सीडी ॾिसो था न सा अच्छी सीडी आहे। ऐं हीअ जेका सीडी तव्हां ॾिसो था इहा आहे साई नकली ग़ैर मयारी। हीअ जॾहिं तव्हांजे सीडी प्लेयर में वेंदी न उनजे लेंस खे ख़राबु कंदी। सस्ती त आहे पर तव्हांजे लाइ नुक़सानदेह आहे। हीअ अच्छी सीडी आहे, इहा मयारी आहे। तव्हांजे सीडी प्लेयर खे बि ख़राबु न कंदी ऐं तव्हांजे अखियुनि खे बि ख़राबु न कंदी। हे साई आहे, इन जी जेके अंदरो शुआऊं निकिरंदियूं थी सघे थो तव्हांजे अखियुनि जे लेंस खे बि ख़राबु करे। हीअ अच्छी सीडी KTN, कशिश ऐं किंग वीडियो जी आहे। इन खे ख़रीद कयो। या मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, मूंसां साथ ॾियो ऐं मदद कयो त जीअं असांजो कारोबार बि वधे ऐं हीअ जेके नकली माण्हू ग़ैर क़ानूनी कमु कनि था इन्हनि जी कुझु रोक थी वञे। जेकॾहिं मूंखे पंहिंजो सम्झो था त मुंहिंजी अपील तव्हां ज़रूरु कंदो, हुनखे क़बूल बि कंदो। सदाईं गॾु, सिंध सलामत, साथ सलामत। ख़ुदा हाफ़िज़। लगे थो तो काना मूं तोखे किथे ॾिठो आहे। पैसा सिंधी जान छड़ण वाला कोन थई। मतलब इहो सोहणो ठाहे दींदे बदन कर हम तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिल ठार तोखे कंदुसि शाहूकार कम करे कॾहिं ठार। ये मेरा बॉयफ्रेंड है। बॉयफ्रेंड पहलवान बेईमानू दे तू सफाई टिती रानी है दिल पिया खेती है कोका मार टंक छुड़ा। जिस थाली में खाते हो उनमें तो टुकड़ों करें।
धिंगाणा शेर अर्ज कर थमदे वाह 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 अरे वाह अरे वाह 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 जो शेरा चुप अना शेर खड़े हुई को नम वाह वाह वरी खड़ा उठे जी दो करी जा अरे ओ माता हिकड़ी लेन पढ़ण में अध कलाक तो लगाए जे सॼो शेर पढ़ंदे त रात थींदी मूं कहिड़ो तुंहिंजो न कयो अरू धिंगाणा अरे काथे हो निकरो बाहर कमीना अरे तांगे कौन निकरंदो कमीनो निकरो अटकल सीधी बुधवात डाठो शेरो शारी तो करी ओ बोला मोचे हुस्न ते कुछ शेर लिखो दे हां एड़ो एड़ो कूड़ कोन हण तुस मेरे मां सुनो ना बुधा मेरे लाने प्यार थी बस वॾा बस इनखे इहो ॾंडो हणंदे अलाह जो गत मां सफ़ा मरी न तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे अरे हेॾे तव्हांजी दुश्मनी मूंसां आहिनि पोइ मुंहिंजी बुढड़ी मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो ॿुधा ॿुधाए मुंहिंजी बुढड़ी मां किथे आहे ॿुधाए खोपला बस भरण लाइ तयार थी वञ जुमे खे कहिड़ो जवाब ॾींदुसि उनजे भंग जो ॾंडो खणी ॿुधा वरू तेरो मुंहिंजो धिंगाणो यार आहे तेरो मुंहिंजो तूं आहे ॿुधा मां तुंहिंजी यारी ते शक करे सघां थो ॿुधा रे मूंखे ख़बर कान्हे ख़ुदा जो कसम आहे अरे एतिरो टेम वठंदे निभागा साहब आयो थई रमू वठी से न डचो करे छजो असां ला रोज रोज मुंहिंजो घोड़ो कायो थो वञे न छॾजांइ सो तरी कुटे कुटे साणो करीस न छरी तो वठी अरे रमू छा कयो न छॾी दो साऊं रमू तो परा घोड़ो छो कायो आ नाना मैं तेरे मोटिया ते एक फुल्ला दी कतार वेखना चाहता जालिमा एक ही कर देते रमू धिंगाणा जल्दी कार चढ़ो अरे छड़ियो रे मुश्किल छड़ियो हलो थाने ते हलो हलो बाबा मड़ी यता कड़ी कंदा हूं कदई बड़ी जुनून थी वेंदो आ पंजा मट थला
मूंखे पहिरियों पटो ॾे टोपी ॾे ऐं 50 रुपया ख़र्ची जो पासे इहो ॾे बाबा मेले ते ईंदो साह त खण मिलई थो सोन खणी आयो साहे मारे थी वठ पंहिंजो पटको 50 रुपया ख़र्ची साहब हिकिड़ो 50 रुपया जी सिर्फ़ 50 रुपया मां ॾियां अरे बाबा उधारो था वठूं तोखे 5-4 सुबुह करंदासीं लागी था चेक लॻे वञो हाणे तकिड़ो 100 रुपया आहे अॼु छा ॿार पाड़े जो 50 रुपया वरी को ॿिए चकर वठां मूंखे तव्हांजी ख़बर आहे मट ख़राब भैंसिया हो मूंखे 100 ॾींदो हल ठीकु आहे 500 कढंदो तव्हां हिन बज़ार में आप घणो हराम जो खातो आहे वट 50 रुपया वरी एडवांस अथई वरी इहो कहिड़ो खुल में खड़ो कयो अथव ही कहिड़ी मुसीबत आहे मूंखे सम्झायो त सही वरी इहा पुलिस वरी इहो छा मसालो आहे अरे भींडा लिटिनी कोन छड़ी ॾिसो अरे पाड़े जो जीअण त आराम कयो अथव पर मसलो इहो आहे त हाणे तव्हांखे छा कयां ॾोकड़ किरायो पुलिस वारा इन टिनी खे वठी वञो तॾहिं बि चाचा की नाटो शाटो वांगुरु घुमण कुझु न छो था मूंखे किरायो ॾोकड़ चाचा वाह किरायो तोखे ख़बर आहे मां 5 महीननि जो तुंहिंजे लाइ किरायो हथु करे रखियो आहे तुंहिंजो किरायो 5000 मूं 7000 करे रखियो आहे भली मूंखे ॿधरा पोइ किरायो वरी आंठो मिलंदी चाचा वठी हलो न हाणे वञो ठीकु आहे वञो चाचा शहज़ादा मूंखे जे सदाई जो पुपीअ जो पुटु वञे हा भींडा छा आहे मां अची वियो सूबेदार समझी ॻाल्हि मुंहिंजी न ॾोकड़ हलो ठीकु आहे हाणे तूं भली हल मुंहिंजो कमु थी वेंदो ॾोकड़ किरायो हा तूं हल छा थियो रमू चाचे भींडे खे छा चई चाचे भींडे खे चयमि अहिड़ो मखण मखियो त मां चाचे भींडे खे चयो आहे मासी सपूरा वटि 5 महीननि जी मसवाड़ रखी आहे हेॾो वॾो कूड़ हा ॾोकड़ किरायो कूड़ सरासर कूड़ भला तुंहिंजी मर्ज़ी वरी ठगी छा मां छा सम्झा ठगी ॾोकड़ अरे किरायो ॾोकड़ ठगी न ॾोकड़ किरायो चाचा इन में छा थई बाबा मां तोखे थो ॿुधायां तूं ग़रीब माण्हू लॻी थो हिन सोना असुल में मां सोनारो आहियां पर सुर लुट लॻी पई आहे दुनिया अलाए किथे पुॼी पई आहे माण्हू बाहियूं ॿारे ॾिनियूं जेकॾहिं कंहिं कार में वेंदुसि त फुरिजी वेंदुसि इन करे मां तोसां पियो वञां शरीफन जा सर्टिफिकेट मंटो बार पैसा अलाए काॾे गुम थी पी थकजी पिया रिंगाणो औरते अचे तूं पंहिंजी कारवाई त करे वठ न पीछे आस्ते हट जा छा थी पियो बुढ़ी बाबा हेॾी बला ऐं सनड़े जी पटड़े के मारे पतो चाचा वञ हुन जी जान बचा चाचा वञ बाबा तूं माण्हू वॾा ज़ालिम बाबा मां मंडो माण्हू कीअं हुन जी जान बचायां तूं वञ बाबा हूं तो इसको भाउ अरे बाबा भाउ हुजेसि त ईअं मारेसि बाबा हिन मुंहिंजो सामान जी पारत थई तूं शरीफ़ माण्हू थो लॻी न चाचा न बाबा हे पंहिंजो सामान खणी बाबा तूं शरीफ़ माण्हू थो लॻी मां इहो
अरे बाबा चौथो मारी गई बखे चाचा आहे गरीबा चाचा हे घर में चोरी थो करे हे ज्वारी माण्हू आहे बाबा के सपा मिस्किन तो लगे हीरो नहीं आहे न बाबा न मारी चाचा तू शिकल मारी सी कोन थो तो नंढड़न ॿारनि जा पैसा चोरायो बाबा के सपा गरीबा मिस्किन बाबा तो के मुंह में गरीब थो लगे ना है गरीब चाचा गुंडो तो तू थो लगी बाबा अरे गुंडो तो लगा बाबा तो मां वापरी मुंह गुंडो तो लगा वट वट बात के छदीस छदी तुझी पुफी और पुटा जो छदी न वनी चाचा न वनी इनके पता अब तो काढो अब छोड़ो अब छोड़ो अब काढे रा पीर हां सही आदे में चाचा गाड़ी में मुझे सोन अरे चाचा तो सोन के थायो सोनार तो लगी तू पाण चोर तो लगी बाबा मुझे सब कुछ भेज दो अरे और मरे बोले अभी दे बाबा चाचा ए तुझे मेहरबानी जो तुम छोड़ो सोन की चाचा ना मुझे बचाए नहीं हल तक आप अरे बोतल था प्यारी हमारी मानी का खा रही बाबा मुझे सोन डांस से तू कटारी होकर तो मानी का खा अरे रही बाबा मुझे सोन आने वाला ए गाजी वाला अरे ये बात बता के छड़ा रहे हो अरे बाबा मुझे सोन अरे बड़ा छड़ी सुबह ने भजी जान छड़ा तो बरी का अच्छी बनी सुनाने में थे नंदी पांची पान में पिलानी भज नन खपड़न में जेका होकन दी सदी आशिक दी हां ला ला आशिक को की अक्कू बड़ी है अक्कू विंडो चुप किरायो डो कर साहब चाहे मां सुबुह जो दर्दन न कंदो आहियां रुगो गुरड़ी कंदो आहियां डॉक्टर छलियो आहे दर्दन हारे बुढ़ा भींडो तू ही भींडो मां तो के भींडी थी लगा है अरे मां भींडो खाना या भींडी अरे बुढ़ा रमू वही उन जा दोस्त किते रहंदा आहिनि छा हिते रहंदा आहिनि पर साहब ख़ैर त आहे उहे टई हिकु सोनारे खां फुर करे भॻा आहिनि फुर बाक़ी कम इहो रहियल न साहब जॾहिं पाया मां तोखे ॿुधाईंदुसि इतला ॾिजां ज़रूरी मूंखे तुंहिंजो सूट जो कसम आहे इन वर्दी जो कसम आहे फूलनि जो कसम आहे नौकर पैसा नहीं तो पेड़ जो सिपाही केडी सर पैसा साला ॾियो वाह पैसा दे अरे सब भेजे लच्छी जो आना है अरे किल न कर तू ही कमू वाले ने मोहन वाली भाषा आज हिचा वठा मुझे बुधा तू ठीक है तूने बुधा हेलो फूल जो हेलो फूल जो हला पी दर्स अरे रे भाग लायो
केड़ो बात अरे पंहिंजो दिमाग़ ॾाढो हेठि मां बि चवां सवेल खां वठी बुज़ुर्ग हाराया परे थोरो थी हलो हाणे जे केडी से मिकी बस सुनिया दियो झलियो था हाराण वारनि खे तव्हां कॾहिं चाह बि प्यारी आहे रांधो मोतड़ा हणी कढंदा हूंदनि सही तो सही मां सम्झी वियुसि धिंगाणा जे हिन वीचारनि खे 200 रुपया सुबुह खां वठी बीठा आहिनि बुख बि ॾाढी लॻी हूंदनि वॾा 200 रुपया वधीक न आहिनि अरे तेरा दुआ कंदा त असां कटींदासीं रुगो रमो चर्चा त ॾाढा भला थो करी पर इहा तोखे ख़बर आहे त असां अध जा पाए वारूं आहियूं हे न तई हिन वीचारे कशी वॾा इहे बि रखां 200 लॻे थो न 200 कोन था खपनि बख्शू भंग पीती थी चा बाबा मां सोनारे खे थके आयो आहियां रमो पोइ हितां रस्तो बि कोन मिलंदई असां बि पोइ ईअं घुट हणी निकिरंदासीं हाणे कीअं थींदा आओ वॾा आओ
मां पंहिंजे रूहानी उस्तादनि खां पुछां त तव्हांखे मां बाठा हणां या न हणां। कुरैशी साहब ऐं राही साहब, हाजी साहब, मां हिननि खे बाठा हणां या न हणां? हाजी साहब चए थो हिननि खे बूट हण। हाणे तव्हांखे बूट लॻंदा। मता कोनी थी कसम मां जो न हटे बाबा मारो दुख थींदो। बाबा जे सामने के जवाब दो ते यार गुलू दादा के पैसा मोटाए जो ए जो बाबू है। अरे बरू दीवाना पेर ट्रायो। मार पे वट जा रही थी वरी एक खेड़ो खून खुल्लम खड़ो कयो दई पुलिस बदी नहीं सारा खेद थी नहीं न त हिन जा खुंडा मारे चली भला तहांजी मर्जी। तमो तो गुलू के मारे सुठो कोन कयो आहे। शायद तोखे टाइगर के ताकत की खबर ही कान्हे का। तू जरूर मरदे रमो, जरूर मरदे। आदा गुलू छो तो अरे गुलू मरियो रे भाई बता थी। अरे पिसो आम खेला था बच्चा चला। अरे
अरे रमू अरे हिते अचण जो फ़ाइदो कहिड़ो यार तूं असांखे माराई थी ख़बर बस हेॾो सारो खून थी पियो आहे इन्हनि कपिड़नि में हलूं त वाट ते पकड़िजी पऊं पुलिस माण्हू ॿियो टियो हिते आया आहियूं कपिड़ा वपिड़ा मटाया आहिनि कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे पर ॿुध वरू किथे आहे वरू त इहो फथा छो याती मां बोतलनि मां जेरिया अवेर गाड़ी हाथों पे हाथ हिस्सो ही कोन था असांखे पंहिंजो टेंशन तूं रुगो फाथो पे किथे माराई ते किथे तूं असांखे सलील कराई ते तो हड़के ओ रामू रामू किरायो डो खड़े रामू बढ़िया पैसा उन्हें भी कई तो जुट ओ रामू रामू कड़ा किरायो ओ रामू रोई जान छड़ायो रोई पी हमा पुलिस के फोन तो कया रोई जान छड़ाया था अकबर साहब मुझे दोस्त थे राजा थाने ते चन्नू साहब ने केरिंग तो कया रोई जान ना छड़ायो तू भली पुलिस वाले के गुरा असा जो दोस्त मरी हुआ तो के पुलिस वाले जी लगी पिया पुलिस वाला आया असा चना से सजे दोस्त ने तो खून केवा पो मां फोन नथो कया साईं हलो साईं राग तू न किरायो घुरिया न असा जो दोस्त मरी वने मरी वजा मरू मुझो यारो मुखे पुल ते वठी दो एकड़ा तो मैं बकरी दुई मुखे ने जो खीर प्यारी अरे बहु न पर रहू वाह ॾाढो भलो मुंहिंजो यारो कीअं मुआ अरे ता बीड़ा वेसर जी बीमारी है कैंसर चाचा वेसर छंछर चाचा वेसर सासर चाचा वेसर में मारो मरदो आजा हां साकर विसरी अरे अब्बा साकर इनजो वात पटियो पियो परियो सिराडा इन पंहिंजे पीउ खे पियो थो सॾु करे मोरे रिया अरे असांजा कूंदर मरी विया बि कोन रुनासूं इन लूसी जे मथां मारो अरे रम्बू अरे केजे आसरे तो लगी वजी सब्जी मार्केट में बाचके जा टुकड़ा करिए जदा पजे यार के उनमें विजी पूरू है अरे तारो ना बा माजे खपन जो बंदोबस्त मां कया तो वने वरू जो आवाज हो था चाचा वरू दोस्तो मुझो मुखा निकरियो वरू जो आवाज मेरी लगे पियो अरे वाह अरे मुझो यार हो डांटर में गद मोरे विदासी चाचा बुआ साहब नकर चाचा अरे मुका गद चाचा तू न कर बंदोबस्त तू रुको धिंगाणे के जे पाणे बंदोबस्त कर तू बड़ो मुर्स काथे धिक्का खाइंदो तने पैसा जा चाचा 1000 जो चाचा अगर पथन जा बजे पैसा ये अगर पथन जा चाचा खड खोटरानी कबर खोटरानी जा पैसा रोइन मुझे लाइ 1000 करे छॾियो
ॼण गोश्त ढकियो पियो आहे दादा कांत पंहिंजी ठेके ते ला बजे ॾिसां असल छा मुंहिंजे बाबे जी शादी आहे छा रुॻो नौकर वठंदा था वञे दादा जा हिकिड़ो ठिकाना हल त तोखे मां सामान खणाए अचां बाबा घणो आहे काठियूं टेकियूं वरू था चाचो वेठो आहे दादा न मां वेठो आहियां भाउ चाचो खां लाश खाईंदो आहियां मां विया वञो ए मुंहिंजो यारो पग मत यारो दादा तॾहिं जाए में रहायो मांस ए दिल पर यारो अरे दा मुंहिंजो यार रे वरी मां मोह ॾिसांस अरे चा अरे वरी मूंसां फिराद करण लाइ किरायो टोकर किरायो सेठ साहब भला सीमा साहिबा जेका सिंधी बि ॻाल्हाईंदी आहे रुॻो अंग्रेजी ॻाल्हाईंदी आहे बाबा पुट नज़रू ॿारनि मुल्कनि में रही आहे अंग्रेजी ऐं उर्दू ॻाल्हाईंदी आहे पर सिंधी बि सम्झे थी सॼी माना असां भली सिंधी में ॻाल्हायूंसि न हा बिल्कुलु इज़त सां हा असां ॻाल्हाईंदासीं सिंधी में इज़त सां अचे हा बाबा हूं बि तुंहिंजी वॾी इज़त आहे को घटि आंच हल सेठ कितनी गर्मी है यहाँ पर। हाँ पुत्र गर्मी तो है पर आस्ते आस्ते सब कुछ ठीक थी वेंदो। ठीक है अंकल, फिलहाल मुझे रेस्ट की जरूरत है। हाँ बाबा तू रेस्ट अली घर कर। अच्छा बाबा अच्छा। रेस्ट थी करे मैडम इन में सुरोट आला भीट विझी या बाहर मुल्क जाला छा हिते रेस्ट कंदी 16 कलाक लाइट ही कोने रेस्ट कंदी इज्जत सां इसु सा रेस्ट किए थी करे। साहब हिते हर भर का इंतजार कर हिकड़ी जा है ते ईंदा जरूर अरे वो पेरा बधाई आ ना हां कलाक थी वियो आहे हिते घुमी इंतजार करे असां थकिजी पिया आहियूं। हा ॿुधा किथे ईंदा साहब मुक़ाम अॻे पोइ मरंदा त उते ई पूरबा न। अरे वाह जी ॻाल्हि कई अथई अरे ॿुधा त सही तोखे भर्ती कंहिं कयोड़े बसि तव्हां जन जी महिरबानी। चुप कर इहो ॾंद तो कढी ॾंद भंजी छॾींदो साईं। अरे ये रमुई घर वाला ये इंजा हाँ संजय अरे मारा भाई तू रिश्ती छा थोड़े भज अरे हेडे छने मार कोई हुन के पकड़ मान धोन आया।
माता मुझी नकल बदो करी अरे हाँ माता अगर तू बातें भी मंडे की नकल बदो करी नकल खोला तो कया हो पर हिजी भैया हलो हलो तेर बोली जरा चल अरे हल्दी रे सिताई मुंडी रिसर पूरी लाऊंगी पूरी रिया पूरी पापा सी इन मंडी पूरी पापा जा हल सिपाही मुरली आजी रेडी इधर इतना ही होगा मैं किथे आया हूँ आयो इते घोड़ा टुकना हन के बड़े मानू जो फार्म हाउस थी हम वो हिते वो चौकीदार हूंदो बंदूक हणी को गुंगुड़ो करे विच ओ चौकीदार के करो सुन खयो था मुझे चौकीदार के गोली में तो चुप करे बे थक जी पे मुझे सोचने दे हो पर हिजी पियो हिंगाड़ा कसा गंढी ते दे रमू तो चे रमू यार भूख लगी आ अरे हेडे पेटी कौन तो भरजी सजी वाट ट्रेन में चलतो आयो हुई बता यार तो के भूख लगी हुंदी खोन लगिया मुके भूख रमू आके भूख का लगी ना मुके का लगिया भूख पक्का दे ना मुके पर सरजी लगी पया ठीक है यार हाजी मर्जी शुक्र दो मां तो ट्रेन में चुराया अरे ताक तो भूख ना लगी अरे ताक जो मांगो के भूख ना लगी डेडी असा के भूख है ना थोड़ी फेड़े के खोन लगी होती एटे कर खाना अरे छो जाओ पतन जो ख्याल ही कोनी रे अंकल अब क्या होगा मैं तो और किसी को चाहती हूँ वो तो ठीक है बाबा पर तू जेके चाही थी उन्हीं सां त राब्तो ई नथो थिए ही जायदाद ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ कंहिं न कंहिं ट्रस्ट जे हवाले थी वेंदी पिण जी वसियत थियल आहे त मुंहिंजी धीउ जॾहिं जवान थिए 2 सालनि जे अंदरि शादी न करे त पोइ इहा सॼी मिल्कियत कंहिं ट्रस्ट जे हवाले कई वेंदी पता नहीं इस इडियट को भी क्या हुआ है वैसे तो बार बार फोन करता था पुट पोइ उनजे यार दोस्त सां राब्तो कर बाबा सबसे बात की है पर किसी को कुछ पता नहीं हिकु तरकीब आहे जे तूं मञी क्या असां को अहिड़ो माण्हू ॾिसूं जेको कुझु ॾींहंनि लाइ तोसां शादी करे वाह साहब वाह सिंधी ये जान छड़ण वाला कोन थई हा हा जेकर कुझु ॾींहंनि में उहो पाण मरण वारो हुजे त पोइ मतलब मतलब त असां अहिड़ो माण्हू ॾिसंदासीं जेको बीमार हुजे ऐं 2-3 ॾींहंनि जे अंदरि मरी वञे पर ऐसा आदमी मिलेगा कहाँ पे बाबा तूं परेशान न थी उन्हीं जो भी बंदोबस्त कयूं था अरे रुमानी जे आसरे अजी अस्पताल में दाखिल थिया अस्पताल जूं ॿ नंबर सुयूं हणाए मुंहिंजा डोराई सुॼी यार मानी केॾी महिल की मूंखे बुख लॻी आहे खोड़ मानी इचो आई अरे रे मूंखे गोली त कर हाय तो छो पानी भाई कोन खाईंदो गोली करे रम पानी खाएंगे ना हाँ पानी तो के खाई तो ले तो जो पानी में लूणा आई भाजी में जो बाबा मिर्चन आई तो के बिलड शरम आए मानी अदा पानी मा खावा ना ना ये तू ना खा इनले बात करो कारण मिर्चन में दई हाँ करो
होस्ट सांगे तो गिरिया अका ये जे तैयार है तो केडी मल खड़ी दे ने भाग तुम को पक्का मारे चवा मार कर ये खड़िया तो मन यार आहे असां हट न पर साइड होटल दे पैसा है तो नहीं बच्ची जो असां के गिरी करे अरे यार रमू खाई दो वहां पे दोस्त है गिरी दो गिरी वो ना हां बसर ही खा रहा हो वाह मैं पढ़ की जा ट्रिगर हाँ असां अस्पताल पहुची विया आहियूं ख़बर पई आहे त टई हिते आहिनि हा हा मुंहिंजा नाला बि यादि आहिनि ऐं उन जा चेहरा बि ऐं इन टिनी जी क़ब्र असां हिते ई ठाहींदासीं भाई तू कॾहिं खां आई आहीं असां लाश ॾिसंदासीं असांजा मर्द पर्देदार मूं ॾिसण कोन ॾींदा पर्देदार मर्द आहिनि या औरतूं असां मूं ॾिसंदासीं करे छाती छो थी मुश्किल वारा फड़ी जाता जा ढेरी वारा जाता जो देखो वने निकर पिछरा अगर बदी दिखा रे बुका पिछरा बीमारी दर खोल हां आ गया भाजे कातरन के सुञाणो था न हाँ टाइगर उन्हें शिकल असां के अॼु ताईं यादि आहे तो बस मुझे भाजो कातल खपे टाइगर जो दुश्मन खपे रमजान और रमू तू ही पुट हाँ भी ना भी क्या मतलब दी ए थोड़ा डिनर असां के एड़ो मरीज खपे जो को बिन ॾींहनि जो मेहमान हुजे वो असां जी छोकरी सां शादी कंदो ऐं बिन ॾींहनि में लख रुपयो ॾींदासीं चाचा बड़ी है चाचा अरे डी बुद्धिता कोन रहो थोड़ा पैसा तो वधा 1.5 लाख रुपया इहो तो खोड़ा न पैसा वधा ठीक आ वधाया तो 2 लाख रुपया बता अच्छा इन खनमा रुपयो हट कोन थींदी
अंकल कोई और देख लेते हैं, ये तो पागल लगते हैं। दी चरियाई तो भलान हम तू जल्दी जान छुट्टी भी ए एकड़े दी जो मेहमान को ने डेढ़ दी हली सके तो मगर इसको बीमारी कौन सी है? अरे बाबा हिकड़ी बीमारी है इसको सिला खंग कैंसर काली खांसी टीबी एक बीमारी हो तो बताए ना। पर इसको इतनी बीमारी कहाँ से लगी? खराब एकदम साहबा असल में ये शराब नहीं कबाब के जो ॾाढो खाई दो इन करे न जो चलो ठीक है, पैक करो। ठीक मां करो केक पिज़्ज़ा जो मुझे पैक कर। अच्छा अंकल ठीक है, चले। हां भली हलो पर गाल तो बनी है ना। बस सही है। हलो हलो आवाज निकाह का तो शुरू कयूं। हाँ मौलवी साहब जल्दी निकाह पढ़ो से वरी इन जे जनाज़े जी नमाज़ में मनानी अथव। जल्दी थोरो बीमारी की भाग अने शाम ताईं जेरो आहे धिंगाणा। अरे वरु बाबा एडो जज्बाती न थियो। मौलवी साहब बाबा तव्हां खे अलाह अथव। हां सही हां हां पुट तू सचे दिल सां हिन सां निकाह करण शादी करण क़बूल कयो। वादा करो। बिस्मिल्लाह। ला यमीन ला यमीन ला इलाहा इल्लल्लाह। तमाम मुबारक हो खैर मुबारक सही। हां होश में बाबा हाणे असां खे इजाज़त। माशाअल्लाह से खुशखबर। हां बच्चा अल्लाह से वॾी हयाती ॾिनी, तुंहिंजूं मुरादूं पूरी कंदी। बाबा अल्लाह से तोखे बि ख़ुशि कंदो पंहिंजे वर सां। खुदा हाफ़िज़। रमन पुट मुबारक थई। खेर मुबारक। रमन पुट होश मर गया? अच्छा ये मर गया क्या? छो मरा मुझे अख लगी वही। मैं शाम तक जिंदा हूँ, तुम पाती हो मैं ऐसे ही मर जाऊं। अल्लाह साईं ने मुझको शाम तक हयाती दी है। तुम क्या बोलती हो कि मैं एडवांस में मरी वञा? मरई मेरा आंगूठा सफाई टिदी रानी है। दिल पिया खेती है कोका मार टंग छुड़ा पीछे पिया देखा केड़ी बोर शादी जा कसियों मरी वियो। न को दुल न को राग रूप। घणा ॾींहं थिया खुशी जो टेम को फेर कर को मज़ो थे। अरे दिमाड़ा को कर फेर कर हथियार खां सवा फायरिंग कंदो कीअं? ही चरियो थियो आहे छा इज़त सां? वॾा हथियार दाए लॻे थो कट चढ़ी वियो अथसि। अंकल इसको तो 2 दिन में मरना था, पर इसको तो 15 दिन हो गए, अभी तक क्यों नहीं मरा? मर दो मैं तो टिक्की ज़हर दी दे। मैं क्यों मरूं? मरन मुझा दुश्मन 15 दिन क्या मैं 50 साल और जियंदुस।
अञा त में अपने दो यतीम दोस्तों जी शादी कराईंदुसि। फिर भी मेरा जीअण मरण अल्लाह जे हथ में आ, तो खे कहिड़ी तकड़ आ। तुम यहाँ पर क्या कर रहे हो? मैं जंग जो ख्याल करण वियो हुअसि। ख्याल? तुम वहाँ पर क्या चौकीदार हो? नहीं, मैं सुबह को बनी को भाण ॼण वेंदो आहियां। अरे चाचा, तू को बात समझाइस दी छॾनि के पुट रमू, घर में एॾो वॾो वॉशरूम आ, ॿ आहिनि, पर तूं ॿाहिरि छो थो वञी? अरे वाड़े चाचा वा, जेको खुलियल में मज़ो आ वो न भगल कुर्सी में किथे आ बाबा। ॿियो त तव्हांजो इहो वॉशरूम एॾो त साफ़ आ, उते त गंद करण जी दिल ई कान थी चवे। लोड़े हलो, तहां वरी किथे रहिजी आओ? अरे हलो, जल्दी हलो, भला तुझी चाचा मर्जी। अंकल, ये खुद नहीं मरेगा, इसको मरवाना पड़ेगा। बॉस, ये मानो जी सोपारी मिली, उन्हें मानो जो कम कड़े तमाम कंदा। बस यहाँ भी खामोश छो आयो? वक्त जो इंतजार आ, वक्त ते सब कुछ थी दो। अरे बचना सिंह, खामोश है। बॉस, रमू ने, रमू। ओ खेद याद आ ना? यो खम्मू रमू यो सागोई। बाकी हुन जो याद ही ना लो, जेका या नखे मारण जी सोपारी। बस सीमा। सीमा। अच्छा, इसु रमू के। बॉस, जूता न पायो। खबर पड़े तो पैरों में नजर लो। अच्छा। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। कीअं? इहो सोहणो ठाहे ॾींदे, इहो जेको वञे थो, इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। रुगो मुंहिंजी दिलि ठार, तोखे कंदुसि शाहूकार, कमु करे त ॾेखार। मोहर इहा मूंखे हणंदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। रुगो मुंहिंजी दिलि ठार, तोखे कंदुसि शाहूकार, कमु करे त ॾेखार। इहा मोहर मूंखे हणंदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ मां तुंहिंजो। इहो जोड़ जोड़ींदे पोइ त नौकर हाँ तुंहिंजो। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ तुंहिंजो। रुगो मुंहिंजी दिलि ठार, तोखे कंदुसि शाहूकार, कमु करे त ॾेखार। मोहर इहा मूंखे हणंदे पोइ त नौकर हाँ तुंहिंजो। इहो सोहणो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हाँ तुंहिंजो।
रमो तू आई मां भी इने ही ॿुधो आहे त मुंहिंजो नालो रमू आहे, पर तूं इहो ॿुधा चिटी वतल त तुंहिंजो नालो शरीफ़ छा आहे? हाँ वो आया पूरो पाकिस्तान से छा पर सारी दुनिया परेशान आ। पेंट्रोल ही जा के डेंगी जनन डेंगी बदमाश डेंगी अदा भा चाचा मामा सोट पुफाट मूंखे अॻु में ई मलेरिया जो बुखार में वतल आहे। मलेरिया मारियो त कोन थई न। डेंगी साहब तुंहिंजी डेंगी लाइ मुंहिंजे बुत जो को बि हिसो खाली कोन्हे को। मां तुंहिंजो सिर खणण आयो आहियां, सिर। यही बमूर हाणे टियों चई थो वाधी आखो यार मैं मुझे बच्चे में ना चाहिए कैसी दाढ़ी में सलील लगा रमू छाड़े तेरे मुझे एक गाल तो बुझन रमू तुझी मारन की मां सुपारी वती के खा सुपारी थी मिस सीमा तव्हांजी भेण खां कसम जी सीमा जो बटे धक का तू मुझे तारीख खड़ी थे। अरे ज़ालिमा अहिड़े माण्हू जो कसम विधो थी हाणे तोखे सिर खपे तॾहिं बि हाज़िर आहे। कर पंहिंजो कारो मुंहुं। डिलीवरी करिया ये जीवन में की जरूरत ही करने का कसम 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 याद कर कसम शादी शादी दोस्त दरअसल तोखे मारण कोन थो अचे। मेरा के मारबो हां चला शिखर 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 अरे रमू 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 मर गया। रमू रमू अचियो। अरे दीना डर को तो बंद करो। भाई वाह रमू तुम ठीक तो हो? लाठी सियानी हो गई हो। तुमने मुझ पे डेंगू वायरस का हमला करवाया था, आज मैं तुझ पे धिंगाना वायरस छोड़ूंगा। पूरा गांव देखेगा। तुम लोग क्या करने वाले हो? ये तो वक्त बताएगा कि हम क्या करने वाले हैं। आज हम तजुर्बा करने वाले हैं, देखते हैं कि तुम नक की कितनी पक्की हो। अरे धिंगाना जी बेटा, इसको दिखाओ अपना कर्तव्य, इसको ऐसा हमला करो कि देखती रह जाए। और गोभी शोभी खाइए कि नहीं खाइए? हाँ बेटा, पूरी बपलेट गोभी जो खा दो ना। हाँ तो मम्मी तक ठहर शुरू हो जा।
बदतमीजी नहीं है मां साहब, तुम ये उपका किताब जो है ना वो कैसे पढ़ा जाता है? अस्सलाम वालेकुम। हेलो बेटी, डियर क्या हाल है? क्या हाल है साला साहब? कुछ चंगा भला, कुत्ती उम्मीदी उड़ी बकरी हो, सब कुछ है। व्हाट आर यू से? मुझे तारीफ दो, मेहरबानी, सही मेहरबानी। ये मेरा बॉयफ्रेंड है। बॉयफ्रेंड? ये वरी केरी भला है? जाहिल, मतलब कि ये मेरा दोस्त है। रन में जाके दोस्त होगा क्या? अरे रे, चाहे अंग्रेजी जी ऊपर जिक्र बाहर फुट। ये क्या बदतमीजी है? इसको सिखा रहा हूँ। अरे रे, जिक्र बाहर तुमको पता नहीं तो सिंधियुनि जे घर में किया चुबा सोट जे मसा तुझे पुफा तुझे पोप दर ठड़काई दो। हाणे इतना भी पूछा कर तो मोहम्मद रमजान मां तुझे घर अच्छा। ये क्या कर रहे हो? इसको समझा रहा हूँ, देखती नहीं हो तुम? अरे लूल्हा, गुरबारा इजाजत है? अस्सलाम वालेकुम। मानदार अच्छा। अल्लो अरे पुफी आयो घर समझी। और मेरी कल सुन, कन्न खोल के सोनिया, जितो मेरी बोटी में इन्ना भी टच किता और मैं तेरे हाथ पैर कट दियांगा, वखो वख कर दियांगा। आई खबर थी तू कटल हथन सां मानी कीअं खाईंदी। आई मानी का सवा ॿिया बि कम घणा ई ॾुखिया ॾुखिया आहिनि, उहे कीअं कंदे? सोचे सम्झे कन खोले पोइ मुंहिंजी ज़ाल ॾे हथ वधा जाए, बता टूटो लॻो वधी पिनंदो। ये चाय सीमा, ये सही तो ना है। क्या सही नहीं? ये सब तुम्हारी वजह से हुआ है। तुमने अपना नंबर क्यों बंद किया? क्या कर रहे थे वहाँ? माँ तक का मसले में फातर हुए से, पर तो भी इतनी जल्दी हुई छा? अगर मैं जल्दी नहीं करती ना तो ये जायदाद हमें नहीं मिलती। टाइगर, बुल्लू जो कातर इतना ही आए, वो सुबह ने लायूं था मुंडी। हाँ टाइगर, घणा नहीं आजादी सा वो में आए। अहिड़ो त उन्हनि खे मोतींदासीं, वरी असां ॾांहुं केरु रख खणण जी जुरत न कंदो। हाँ टाइगर, वो देर छा जी आहे? मौत, सिर्फ मौत उन्हनि जे लाइ का सज़ा न आहे, पर मां उन्हनि जूं राति जूं निंड्रूं ऐं ॾींहं जा सुख विञाइण थो चाहियां। अहिड़ो अशर कंदो सन जो हू पाण मौत भरंदा। मौत अरे
मुंहनि जे तड़े जा दांद तोखे मां केतिरा चकर झलियो आहे त मुंहिंजी ज़ाल जे वेझे न वञी पोइ बि नथो मुड़ी अॼु तोखे कननि ते ताड़ी चाहणी पवंदी। तुम्हारी जुर्रत कैसे हुई विकी पर हाथ उठाने की? अनपढ़ गवार। चलो विकी। असां बीठा हुआसीं न त कंहिं मां ॿाहिरि कढिया। उहो त ख़ैर आहे पर अॼु जेको आॾो आयुसि न सम्झ त धोपिजी वेंदो। अरे परे थी मूंखे अॻे ई बाह लॻी पई आहे पर ई बाह मां तो मां न कढां। पंहिंजे भाउ गुल्लू जे खून जी बाह त मुंहिंजे अंदर में भरे पई। अॼु उन बाह में तोखे साड़े खाक करे छॾींदुमि। टाइगर जो दुश्मन आहे हिनखे टाइगर मारींदो। ये खबर पवेस टाइगर जी ताकत छा आहे मुंहिंजी। तो पाण तो नथो वञे हर भरू मूंखे पोयां लॻाए छॾे वञे किथे ख़ुदकुशी न करे। अरे इहो ख़ुदकुशी छा कंदो? वञा अटकल सोचा न त हे थुलो किथे खून न करे विझे लाज के साथ करे। अरे तू छा तो करी हिते हल भाॼाई जो एक्सीडेंट थी पियो आहे हिनखे छॾ हल। अरे हेॾे चूंटिया अॼु तोखे छॾियां थो ॿे चकर हथ आहे हिन कुआरी सां जूता कढी न नवाब
खे ईअं न आहे मारणो किसे जी त हाणे शुरूआत थी आहे तूं हिन खे ईअं ई ख़तमु करणु थो चाहीं मूं तोखे चयो हो न हिन खे ईअं न आहे मारणो ही रोज़ जीअंदो ऐं रोज़ मरंदो अच मूंसां अरे बीह और जिंदगी खतरे में लगी पई आहे ऐं तूं चींदे ते बीह असल में मूं कूड़ आयो माई कूड़ हा अब आगे हिकिड़ो खून कयो आहे वरी हे ॿियो खून त घाटे में पहुतो त किथे लिखूं तो मूंसां एॾो वॾो कूड़ आयो अरे छो मूंसां कूड़ आई अब काथे आहे बात उते जे चंपल खां इन करे त न उन मूंखे मोकिलियो ते सीमा चंपो आयो अथसि किथे ख़ुदकुशी न करे वञी ॾिसीस सची बात तो सही थो चए रुको तो मोचड़ा मुझे पोयां इंके समझी जो न अचे मुझे पोयां तो मुझे शिकार हो गया वो ठीक आहे मां बि हलाई थो अरे हदे अरे हद सही करी हद रुको पोता विड़ा करी सलाम अलैकुम पहलवान फुल कितिया पहलवान फुल तो गोड़वा ओ बाबा पहलवान फुल कितिया पहलवान बेईमान दे तू इखड़ा के जगह बेईमान ना पहलवान 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 ए जो आयो भला तू केर रही तू केर देर कोने लगे तो बड़ो आ सपा मीरा खान सलाम अलैकुम वालेकुम सलाम खुश खैर चंगा भला भाई हल वे रे उठा मीरा हाने हाल हवाल बुधा दरअसल ये जेके फिराडी बुधाया है ये तो वट न पर तुझे गोठ में अची रहा है इन्हन के गोलणो है किरायो डोकर इन्हन का वठना है किरायो डोकर ठीक है पहलवान विंदा कारे तू खुट कोई न कर आ रस्तो साफ ॾिसण थो चाहियां ऐं को बि खुटको न हुजे जॾहिं मिल्कत जो वारस मां हुजां त रुॻो मां ई मां हुजां हा लॻे थो घोड़े जे दिमाग़ जी अगरि ते में थी विया खराब थी विया फाटी पिया थिड़ी वई आहे अच्छा मां न कर मां मुझे मोला के थी ठहरी अरे वरू चटा तू जो चावने जो विच में तो गाले वनी चाचो धूड़ पाए अरे हेदे शर्म कोन थो थे लची कोन था ये चाचो न हुजे हा त असां मरी वञूं हा न जीअं कॾहिं चाचो पाण लालची थी बीठो आहे त पोइ असां त पहिरीं कान थियूं न कीअं चाचा केने तो फोन करी पुलिस ने तो फोन कया मुझी न कर लगे तो चाचे के असांजी ॻाल्हि जो असर थी वियो आहे जो पंहिंजो पाण खे बदिलाए थो बेवकूफो मां पाण खे पुलिस जे हवाले नथो कया बाक़ी मां पुलिस के फोन तो कया गुनी रमू ऐं हुन जा ॿ साथी मुंहिंजे चए में काबू आहिनि ऐं हुननि खे तव्हां ॿधी अरेस्ट करे वञो पोकर में चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो मुझे बाबू तो सब बड़ी भोगड़ा था कराई थोड़ो शरीर सुठो माण्हू हलो वधो ॾिस असांखे रण जे लाइ जॻह पियो टियो माशूकुड़ो चाचो सनीका चाची चिमिनी अरे भोग बंदि कयो जीअं मां तव्हांखे चवां ईअं ई कयो सम्झो हा हुकुम करे कन खोले ॿुध रमू मुंहिंजो कम दिल
ॾींहंनि जे अंदरि थियणु घुरिजे। 2 ॾींहंनि जे। मुंहिंजो बाबू 3 ॾींहं त चङा वॾा आहिनि, तुंहिंजो कमु 24 कलाकनि में थींदो। ऐं बसि हाणे जरा थी हालात तुंहिंजी मर्ज़ी। बकवास बंद कयो। चाचा मूं ॾाढी कोशिश कई पर मां हुन यतीमड़ी खे मारे न सघियसि, पर हीअ दिलि मुंहिंजे हथनि खे चुरणी कान पई ॾे। चाचा हीअ दिलि चवे पई बेलिमका, बेहया, बदफज़ीलता, पिशनी, तोखे शर्म कोन थो अचे? जिस थाली में खाते हो उन में थो टुकड़ो करे। लगे तो तुझी दिल कटे कुरे उतन के नहीं सके। हकीकत यह है तो मां तुझी यतीम भाईटी सा सचो इश्क करण लगो। बकवास तो करी, तू लालच में जी वही जी सजी मिलकर जो तू अकेलो ही वारस थी, पर मां ये करण कोलिस, हर किसी ये करण कोलिस। मिल्कियत केड़ी मिल्कियत? चाचा इश्क जी मिल्कियत जे अॻियां इहा मिल्कियत कूड़ थी, रुगो अखियुनि जो ढो थी। मां हिकु सोनारे खे 1.5 लख रुपया फ़र्क़ कई, पर मूंखे चाचा निंड कान थई, सुकून कोन थई। तूं त एॾी किरोड़े जी मिल्कियत हड़प कंदे त कीअं सुकून ईंदी? ईंदे कब्र में मुदड़ा कंदी। चाचा न को हिन जहान में सुख, न मथे जहान में सुख। चाचा हिते घणी साल उमिरि हूंदी, 70-80 साल। उन जहान में क़यामत ताईं रहणो अथई। चाचा कुझु सोच। अला साईं गरीब पियो अथई, कुझु हुनखे ख़्यालु कजे। भला तुंहिंजी मर्ज़ी। लगे थो त इहो कमु हिननि ॾटनि खां कोन थींदो, इहो कमु ॿिए खां कराइणो पवंदो। हा, ॿिए खां कराइणो पवंदो। अचो किरायो डॉक्टर डॉक्टर किरायो डॉक्टर किरायो अरे मुंह डॉक्टर। धिंगाणा मुंहिंजो हुन सां इश्क थियो आहे, ॻाल्हि सम्झी छो नथो? छॾ वञा, किथे हू किथे तूं। अरे हेॾे हेॾे हसीना एटम बम जा पुट काॾे थूना ॿुधण थो अचे। विच रोड ते बीठा हो जा
ए साइड करे बियो टपे न हल रे हल हल बेड़ा उबाले आ पुत्र हल तेलो रमू रमू भिंडी खपनी बिदे दिख रहा अरे भला भंग पीती थी था वीडियो सत्ताई गलत गाली मुझे तेल साउंडाई निकले जाती हुआ ओ रब्बो बाहर निकरिया किरायो डोकर बाहर निकरिया हां शमो पंजा बार उठिया ए बार दो अरे रमू चमा तू बाहर निकरिया ओ रब्बो बाहर निकरिया बाहर शमो बाहर निकरिया ना अरे जो इलाज था करे नहीं जमा इलाज करने जो था कर पुराने बस से स्टार्ट दे वनी इलाज जो करा करने जो अरे मो तो चमा रमू बाहर अचो रमू बाहर अरे अंदर सफाई कया सजर सजर अरे परे थियो छो अंदर न मक्खिन वांगुर चिंबड़ी आयो डोकर किरायो डोकर वरी अंदर वनी तू किन करी मैडम तोखे बणे पुट त मुखे बणे अरे मां किन कंदुस अरे मुखे छडियो मां अंदर वञा हो जेके ट्रे किन अंदर रहाया थव डोकर किरायो डोकर रमू धिंगाणो वरू न अंदर कन रमू वरू धिंगाणो इहे त नाला मु वतई कोनी तहां की की खबर पई त मां इनन के तो गोलिया किरायो डोकर अरे पापा असा पाण इनन कमीनन टिनन चाहलन मां फाथा मुखे न हथ अचिया ॾाढी मार ॾिठो सां चाचा अॻे त बाबा 8 ॾींहं सफ़ाई कंदा पर जॾहिं खां इहे 3 चंडरा निभागा आया रोज़ सफ़ाई थी करणी पए असांजा त हथ ई सूर था कनि मां तव्हांखे माण्हू थो ॿुधां इहे किथे बि हुजनि मूंखे ॿुधाइजो मूंखे ॾाढो परेशान कयो अथनि डोकर किरायो डोकर मूंखे सुभाणे पैसा ॾेई वञनि न त सुठो न थींदो न हा कोन थींदो न अरे बोड़ा छा कोन थींदो न कोई न चयो कोन थींदो न इहो खे लॻे थो त काणा मूं तोखे किथे ॾिठो आहे चाचा मां घणनि हंधि सफ़ाई कंदो आहियां डॉक्टरनि वटि वकीलनि वटि जजनि वटि पर किथे न किथे ॾिठो हूंदी चङो मां हलां थो ऐं मम्मी बि हलूं राजो डोकर किरायो डोकर सीमा तू पंहिंजे हिन टेम्परी मूड सां करे जान छॾाएगी बस एक यही मसला है जिसकी वजह से मैं बहुत परेशान हूँ। तुम ही बताओ कि मैं क्या करूँ। इहो त मूंखे बि सम्झ में नथो अचे पर मां तोखे छॾे बि त नथो सघां न और क्या मैं तुम्हें छोड़ सकती हूँ पागल। जीअं दिलि 24 कलाक तुंहिंजी तस्बीह सोरे तुम्हारी वजह से उस जाहिल को मैंने कभी भी करीब नहीं आने दिया है। पर ॿुधो त न नंढड़ी ग़लती पूरी ज़िंदगी लाइ अज़ाब बणिजी वेंदी आहे पर तो कीर हाराइण वारनि मूं नाहे सीमा ऐं मां बि तोखे खोइण नथो चाहियां ऐं मां बि तोखे खोइण नथी चाहियां। वाह तूं त सिंधी सिखी वई